तो घबराई तो कोट दिसी ही ऊंचा ऊंचा ओट दिसी जिंदान उड़ाए विंगासी जंजीर पिघारे तो पैर पसारे बैठो आओ क्यों कर डरे विंगासी का आग लगाए विंगासी तो बारण मारे विंगासी सबका मेरी मोहतरम अयाज अली फलील साहब जन के वेलकम कयां थी जेके अॼु असांजे मेड़ शहर में अची करे हिन चोरा ते सिंध जे हक़नि जी सिंध जे मज़लूमनि जी ॻाल्हि कंदा ही मोहब्बत सिंध बेदारी मार्च बेसिकली सिंध जे बका जे लाइ ऑर्गेनाइज कई वई आहे अयाज लतीफ़ फली जो साहब जन जड़ा जेके असांजा लीडर्स आहिनि मां ज़रूरु चवंदमि त अगरि हू असांजी अॻवानी में आहिनि त मूंखे यकीन आहे त अहिड़ा हज़ारे ऑर्डिनेंस हज़ारे बिल पास कया वञनि पर असां सिंध जे शऊर जी जिदोजहद ते मूंखे मुकमल यकीन आहे त असां रद्द कराईंदासीं सिंध जी बका जी ॻाल्हि जॾहिं पेटन ते ॻाल्हि थी अचे कारू जंग ते ॻाल्हि थी अचे या कराची खे सिंध खां अलॻि करण जी ॻाल्हि थी अचे त इहा शइ असां हरगिज़ बर्दाश्त करण वारा न आहियूं असां सिंध आहियूं ऐं सिंध असांजी अमड़ आहे छो त मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदमि त हिते माण्हुनि खे मिसइंफॉर्म कयो वेंदो मिसगाइड कयो वेंदो त जेको सिंध धरतीअ जे हक़नि जी ॻाल्हि करे उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ आहे इहा शइ हरगिज़ असां रद्द कयूं था इहा शइ न आहे छो त सिंध धरती जे हक़नि जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते पाकिस्तान असांजो मुल्क ज़रूरु आहे पर सिंध असांजी अमड़ आहे अमड़ जो सौदो कॾहिं बि असां क़बूल न कंदासीं मां हिकु न्याणी जेके 3 सालनि खां स्ट्रगल कयासीं सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ इहा स्ट्रगल न सिर्फ़ु मुंहिंजे इंसाफ़ जे लाइ आहे पर इहा स्ट्रगल मां ज़रूरु चवंदमि त सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम जे लाइ हिकिड़ो मिसाल बणिजी चुकी आहे सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम खे हिननि मज़लूम सिंध जे माण्हुनि छो त असां जेके मज़लूम आहियूं उहे तादाद में वधीक आहियूं ऐं जेके ज़ालिम आहिनि उहे घटि आहिनि हमेशह मां चवंदी आहियां जॾहिं मज़लूम असां गॾिजी करे आवाज़ बुलंद कंदासीं त असांजे साम्हूं ज़ालिम कुझु बि न आहे ऐं अॼु हिन चौराहे ते अयाज लतीफ़ फली जो साहब खे मां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदमि त सर हीअ मेहर जो जेको आवाम आहे पहिरें ॾींहं खां वठी 3 महीननि खां वठी मूंसां गॾु बीठो आहे मां इहो अयाज लतीफ़ फली जो साहब खे बि ॿुधाईंदमि त हीअ मुंहिंजा हक़ीक़ी वारिस आहिनि मेहर जा माण्हू मुंहिंजा हक़ीक़ी वारिस आहिनि ऐं ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे मां अगरि न बि हुजां त अयाज लतीफ़ फली जो साहब मां तव्हांखे इहो यकीन ॾियारां थी त हीअ अवाम तव्हां सां हर हाल में गॾु बीहंदो ऐं हीअ अवाम हिन अवाम जी मां तव्हांखे अॼु चौराहे ते तारीफ़ कयां थी त हिननि माण्हुनि सां हर हाल में तव्हां बि गॾु बीहंदो सरदारी निज़ाम